हलो असांजो तो फर्ज आहे, असां अरदास कईसीं तव्हांजे दिल में इच्छा आहे कि नाम मिले, असांजे दिल में उहा प्यास आहे, तमन्ना आहे कि भक्ति मिले, उहा हुजे त अरदास करण जी ज़रूरत बि कोन्हे, ईअं ई मिली वेंदी। अरे हो तो भीतर ही वेठो आहे भगवान, उन खां कहिड़ी ॻाल्हि लिखियल आहे, कहणे कथन न भीजे गोबिंद, चवनि था चवण सां पतो न पवंदो भगवान खे, कहणे कथन न भीजे गोबिंद, हर भावे पैज रखाइए। भावे उहो भाव खे सम्झंदो आहे ऐं पैज रखंदो। भीतर असां चाहियूं छा था, आ ज़बान सां चऊं छा था। हरे राम। भीतर चाहियूं छा था, ज़बान सां चऊं छा था। यादि रखिजो भगवान ज़बान ॾे ध्यानु न ॾींदा अथव, दिल ते ध्यानु ॾींदा आहिनि। जेको तव्हां भीतर तीव्र इच्छा सां चाहींदव, जेको असां दिलि सां चाहींदासीं, तड़फंदासीं, पुकार कंदासीं, उहो त भगवान बिना अरदास बिना प्रार्थना जे पूरी कंदा। त उन जे लाइ असांखे वैराग खपे। धीरे 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 संसार में प्रेम घटाईंदा वञूं। स्वामी राम सुखदास महाराजन चवनि था, धीरे 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 संसार में, धीरे धीरे शहर में, धीरे धीरे समाज में, धीरे धीरे मोहल्ले में, धीरे धीरे मकान में, धीरे धीरे परिवार में, धीरे धीरे पंहिंजे शरीर में भी आकर्षण घटाईंदा वञूं। हाँ, सेवा तो दुनिया भर जी कयो, सेवा करण जे लाइ टई लोक पंहिंजा आहिनि। सेवा करण सां संबंध कटजंदो आहे। जेके माण्हू बढ़िया हूंदा आहिनि, जंहिंमें सुख मिलंदो आहे, उहो कोई गुज़ारे वञे त ॾाढी तकलीफ़ थींदी आहे। जंहिंजी सेवा करणी पवंदी आहे 8-8 कलाक, पोइ असां चवंदा आहियूं न भगवान कृपा कई, भगवान कृपा कई, सुखी थी वियो, ॾाढो दुखी हो। सभु माण्हू ईअं न हूंदा आहिनि, कई अहिड़ा हूंदा आहिनि जेके दिलि सां सेवा कंदा आहिनि। असांजी माता ॾाढी सेवा कई, दादा जन जी ॾाढी सेवा कई। त जेके सत्संग में भक्तीअ सां जुड़ियल आहिनि, हे उन्हनि जी ॻाल्हियूं न आहिनि जेके सत्संग खां दूर आहिनि। सभु स्वार्थ जा त संबंध आहिनि। जिते परमार्थ आहे उते त माण्हू दुश्मन जो बि भलो चाहींदो, सभिनि जी सेवा कंदो। इन करे वैराग, वैराग कीअं ईंदो? नित्य सत्संग हुजे। जेतिरो थी सघे असां सरल जीवन जियूं। सरल, केॾो सरल शब्द आहे और सभिनि खां कठिन सरल थियणु, हा न। पढ़ण में कोई मात्रा कोन्हे, सरल। चवंदा आहिनि स यानी सीता रह यानी राम ल यानी लक्ष्मण। जेको सरल थियो उनजे अंदरि लक्ष्मण जी, सीता जी, राम जी अची विया। बोलो लखन सियावर रामचंद्र की। एतिरी सी ॻाल्हि आहे।